अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीवन न्यूज़ सां मां आहियां अमरीन खान। खबर शामिल कयूं था सांगड़ मां, जिते रुकन बुरड़ा लॻ ॻोठ हाजी दरिया खान लगारी में सूफ़ी बुज़ुर्ग साहब फ़कीर जी 8वीं वरसी मल्हाई वई। तफ़सील लाइ एस लाइन ते मौजूद आहे जान मोहम्मद अबड़ो। जी जान मोहम्मद, तफ़सील खां आगाह कंदा। जी अवां खे ॿुधाईंदो हलां त रुकन बुरड़ा लॻ ॻोठ हाजी दरिया खान लगारी में सूफ़ी बुज़ुर्ग साहिब फ़कीर जी 8वीं वरसी मल्हाई वई। साहिब फ़कीर जी वरसी तक़रीबन रईस अहमद खान खटियान, फ़कीर मोहम्मद बश्क ज़ामन, प्रोफेसर मंतार लगारी, एजाज मेतलो, नज़ीर लगारी, डॉक्टर फरमान बेग, हुसैन बश्क, उमर वसान, हाजी कुर्बान लगारी, आचर मकरानी समेत अहम सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। वरसी तक़रीबन फ़कीर मोहम्मद बश्क ज़ामन ॻाल्हाईंदे चयो त सूफ़ी बुज़ुर्गनि जे दरगाहनि तां सदाई मोहबत जो दर्स मिलियो आहे। सूफ़ी साहिब फ़कीर पंहिंजे हयाती दौरान सूफ़ी अज़म लाइ तमामु वॾो कमु कयो। अहमद खान खटियान चयो त साहिब फ़कीर जे किरदार में हिकु इंसानियत समायल हुई। पाण सदाई सूफ़ियत ज़रिए अमन भाईचारी जो पैगाम ॾिनो। असांखे पंहिंजनि बुज़ुर्गनि जे ॾसियल वात ते हलण जी ज़रूरत आहे। साहिब फ़कीर जे फर्ज़ंद गुलाम रसूल फुकराई चयो त बाबा साईं वटां असां औलाद समेत हर माण्हू खे प्यार मोहबत मिली। असां संदसि सूफ़ियत जे छॾियल मिशन खे अॼु बि जारी रखियो अचूं। वरसी तक़रीब जे आख़िर में सिंध जे सूफ़ी फनकार मांझी फ़कीर उस्ताद अली नवाज़ कुंडाणी, गुलाम रसूल फुकराई, साजन नूनारी, सत्तार बश्क लगारी, जबार सोलंगी, दिलबर मरी, उस्ताद किरशन, उस्ताद अकबर मरी समेत ॿियनि फनकारनि सूफ़ियाना कलाम ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। जी वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो जीवन न्यूज़।